नाज़िम ॾखण वेझो यूसी वालसाबाद बड्डो जे सरकारी अस्पताल बुनियादी सहूलतुनि खां महरूम आहे, जे सबब इलाज लाइ ईंदड़ मरीज़ ऐं उन्हनि जा वारिस सख़्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था नदीम अली थईम जी ही रिपोर्ट। मौजूद आहियूं ॾखण लॻे वालसाबाद बड्डो बुनियादी सिहत मर्कज़ ते, जिते ॻोठाइण सां खां मालूम कंदासीं त हिते जेके बुनियादी सिहत मर्कज़ जा को आहे PPH जे हवाले आहे, उते उन्हनि खे केतिरियूं सहूलियतूं थियूं मिलनि ऐं हिते जेके ज़बून हालत में क्वार्टर न उन्हनि जे बारे में मालूम कंदा त उन्हनि छा चवनि। ये हॉस्पिटल है जेका बड्डो शहर जी ऐं जेको आहे हिते रहाइश जी जॻहूं आहिनि जेके मुकमल तौर ते ख़तम थी किरी चुकियूं आहिनि। हिते डॉक्टर जे रहाइश जी जॻह आहे उहा बिल्कुलु ख़तमु आहे ऐं उहा रहण जे क़ाबिल न आहे ऐं जेको अमले जे लाइ बि जॻह आहे। महिरबानी करे असांखे इहा रहाइश जी जॻहूं ऐं जेको आहे असांखे एम्बुलेंस मुहैया कई वञे त जीअं मरीज़नि खे घणे खां घणी सहूलियत थिए। का एम्बुलेंस आहे अस्पताल लाइ असां बिल्डिंग ख़राबु आहे, सफ़ा बिल्डिंग नई ठही मिले। चौकीदार जेके पुराणा हूंदा उहे पुराणा न आहिनि, उन्हनि जे दौरान उन्हनि खां अलावा जेका बि चोरी चकारी अस्पताल थी वञे तॾहिं थी थिए। न को चौकीदार आहे, न को पटे वारो आहे, न को स्वीपर आहे, न को डॉक्टर रही थो सघे, छो हिन बदअमनी जे करे कुझु थी नथो सघे। एम्बुलेंस बि न, महिरबानी करे असांखे पंहिंजे अस्पताल ठही मिले। अस्सलाम वालेकुम। असांजे ॻोठ वालसाबाद बड्डे अस्पताल जो मसइलो आहे, बिजलीअ जो मसइलो आहे, त उहो असांखे हल कराए ॾियो, छो त हिते बिजली बि न आहे ऐं अस्पताल जो का हालत न आहे जेको आहे अमले जी। डॉक्टर बि कान्हे को राति जे नाइट में, त उहो असांखे जेको आहे जॻह ठाराए ॾियो त रहाइश वग़ैरह उते डॉक्टर रहनि, का नर्सिंग ऐं डिलीवरीअ जो केस आहे, का बि इमरजेंसी आहे राति जो त असांखे उहा खपे। नाज़िम तव्हां ॻोठाइण जा वीचार ॿुधा, हुननि जो चवणु आहे त असांजो जेको बुनियादी सिहत मर्कज़ बड्डो वालसाबाद में जेको मर्कज़ बुनियादी सिहत मर्कज़ बणियल आहे, उन में जेकी आहे डॉक्टरनि जा जेके क्वार्टर आहिनि उहे ज़बून हालत में आहिनि ऐं हिते 24 कलाक सर्विस डॉक्टरनि जी न आहे। PPH जे जेके हिते यूनिट खोलियो वियो आहे उहो 12 बजे ताईं डॉक्टर आहिनि ऐं राति जो जेको असांजे ॻोठनि में डिलीवरी थियनि थियूं ऐं या को अहिड़ो इमरजेंसी माण्हू मरीज़ थिए थो जेके लाड़काणे खणी था वञूं, उन लाइ का बि एम्बुलेंस जी सहूलियत न आहे। नदीम अली थईम, मेहरान TV ॾखण।